उडेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे पाकिस्तान पीपल्स पार्टी, शिफ़ाफ़ यूथ हारी कमेटी ऐं ॿियनि ज़िली तंज़ीमनि जे नज़रियाती वर्करनि जी अहम गॾिजाणी शहीद आफ़ताब आलम शोरो हाउस ते थी गुज़री। गॾिजाणी में शाहनवाज़ आलम शोरो, लाला अली हसन राव, सईद फारूक शाह, बिलाल खान ऐं ॿियनि शिरकत कई। शिरकत कंदड़नि जो चवणु हो त असां भुट्टो अज़म जा साथारी आहियूं। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ते मुकम्मल एतमाद करियूं था। असां पार्टी चेयरमैन ऐं को चेयरमैन खे मिलियल धमकियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इमरान खान इक़्तिदार खसिजण खां बाद पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए चुको है। अगरि असांजे अॻुवान खे को नुक़सानु पहुतो त असां इमरान खान ऐं उन जे साथारनि जो घेरो तंग कंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।